गुलाब लगारी में बलदियाती इलेक्शन के सिलसिले में उम्मीदवारनि वर्क शुरू करे छॾिया। ख़बर मूजिब गुलाब लगारी जी यूसी माणिक लगारी तां पीपल्स पार्टी की टिकट ते इलेक्शन में हिस्सो वठंदड़ ज़िले काउंसिल मेंबर लाइ ज़ाहिद बशीर सिरेवाल, चेयरमैन लाइ तैमूर सिरेवाल, वाइस चेयरमैन लाइ अजय कुमार लोहाणो पारां पंहिंजी यूसी में वर्क मुहिम जो आगाज़ करे छॾियो। उन्हीअ सिलसिले में ॻोठ सारंग लगारी में पीपी उम्मीदवारनि जे मान में हाजन खान सिरेवाल ऐं अॻूणे चेयरमैन महबूब खान सिरेवाल पारां आजियाणो ॾिनो वियो। ज़ाहिद बशीर सिरेवाल ऐं तैमूर सिरेवाल खे बोस्की जा पटका ॿधाया विया, खेनि भरपूर हिमायत जो यकीन पिणु ॾियारियो वियो, जॾहिं त वर्क ते आयल सभिनी माण्हुनि खे अजरक जा तोहफ़ा पिणु पेश कया विया। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची